नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त भिटशा वेझो खंडू स्टॉप ते नामालूम 6 हथियारबंदनि वापारी नज़ीर अहमद मुग़ल जे घर में दाख़िल थी सोना ज़ेवर ऐं रोक रक़म खणी फ़रार थी विया आहिनि। वापारी नज़ीर अहमद मुग़ल साफ़िन खे ॿुधायो त तक़रीबन 6 नामालूम हथियारबंद घर में दाख़िल थी असांखे हथियारनि जे ज़ोर ते ख़ामोश कराए घर में पियल सोना ज़ेवर ऐं रोक रक़म तक़रीबन टोटल मालियत 15 लख रुपया खणी फ़रार थी विया आहिनि। जंहिं बाद असां पुलिस खे इतला ॾिनो ऐं पुलिस SHO तस्लीम अहमद भुरगड़ी जी अॻवानी में पहुतो, मगर जवाबदार फरार थियण में कामयाब थी विया। असांजो मुतालबो आहे त जवाबदार गिरफ़्तार करे असांजी चोरी थियल वापसि कराई वञे। ॿिए पासे राब्ते करण ते SHO तस्लीम अहमद भुरगड़ी जो चवणु आहे त इतला मिलण ते असां पहुतासीं, नाकाबंदी कई है, मगर जवाबदार अञा हथ अची न सघिया आहिनि। जवाबदारनि जी ॻोल्हा जारी आहे। जल्द हथियार बंदनि खे गिरफ़्तार करे मुतासिर धुर सां इंसाफ़ कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।